अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी बहितरीन अपडेट में पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे शाहिद खोसो इहो व्लॉग यूट्यूब चैनल में वेलकम भली कार ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं, बहितरीन अपडेट ॾींदासीं ऐं ईद ते कहिड़ा ड्रामा कहिड़ियूं फिल्मूं हलंदियूं इहा बि ख़ुशख़बरी तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। हलूं था अॼु जी बहितरीन अपडेट तरफ़। दोस्तों, ईद ते टे ॾाढ़ा जेका ईद जा हूंदा आहिनि क़ुर्बानी जा, इन ॾियारनि में मश्करी वारा कॉमेडी वारा ड्रामा सिंध टीवी ते KTN एंटरटेनमेंट ते हलंदा, जंहिंमें बकरा ईद जा ड्रामा, क़ुर्बानी जा अहिड़े हिसाब सां कॉमेडी ड्रामा हूंदा। ऐं थी सघे थो पंहिंजा ड्रामा जी क़िस्तां बि ॾियनि विच में, ऐं थी सघे थो न बि ॾियनि ऐं ड्रामा मश्करी वारा हलाइनि। तॾहिं तव्हांखे असां आगाह कयूं था, अगरि ड्रामा ईद जे ॾियारनि में रियासत या पाप नगर या पंहिंजा वेरी नथा अचनि, सम्झी वञिजो त ईद जी ख़ुशी में हाली ईद जा ड्रामा हलाया पिया वञनि, कॉमेडी ड्रामा। इन जे करे इन खां पोइ वरी इहे ड्रामा साॻे ई पंहिंजे साॻे टाइम टेबल ते हलंदा रहंदा। अगरि अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। त असां कंहिं ॿिए वीडियो मिलंदासीं।